जिदोजहद हलाइन गुज़रियल 13 अगस्त जी पूरी सिंध की तारीख़ साज़ हड़ताल थी है उन हड़ताल खां पोइ माण्हुनि वटि हिकु सवाल आयो है त अॻियां इन जो छा थींदो। ही जेको एॾो गुस्सो है एॾो उभार है एॾी जेका आहे माण्हुनि में हिकिड़ी रूलिंग जेको हुकुमरान क्लास है हुकुमरान तबिको है उन ॾांहुं हिकिड़ी रिज़ेंटमेंट है उनखे केरु कैपिटलाइज़ कंदो। सिंधी माण्हुनि जे इन गुस्से खे सिंधी माण्हुनि जे हक़नि लाइ इस्तेमालु थींदी या उन्हनि जे ख़िलाफ़ इहा साॻी शइ इस्तेमालु थींदी ऐं इन एंगर खे इन खे पॉज़िटिव सेंस में कीअं ट्रांसलेट करे सघिजे थो। ही कुछ अहिड़ा मौज़ू आहिनि जंहिं ते हिन महिल पूरी सिंध सोचे रही है ऐं इहो मौज़ू खणी अॼु असां तव्हां वटि हाज़िर थिया आहियूं। जिन महिमाननि खे असां तव्हां स्टूडियो में इन मौज़ू जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करण लाइ अॼु दावत ॾिनी आहे उन्हनि जो तारीफ़ तव्हां सां कराईंदी हलां। असांजो पहिरियां महिमान आहे अवामी तहरीक जो सदर जनाब अयाज़ लतीफ़ अली जो साहब। सदन भर में वेठा आहिनि जनाब दस्तगीर भट्टी साहब पाण सीनियर सहाफ़ी आहिनि तस्जिए निगार आहिनि। असां चाहींदासीं त इन सॼी सूरत हाल इन सॼी वायुमंडल जो सिंधी माण्हुनि जे मुस्तक़बिल ते सिंधी माण्हुनि जे सियासी शऊर ते सिंधी माण्हुनि जे सियासी हक़नि ते कहिड़ा असर पवंदा उन हवाले सां असां दस्तगीर भट्टी साहब सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन सां गॾु असां वटि अॼु तमामु घणा सियासी कारकुन पिणु मौजूदु आहिनि। असां चाहींदासीं त उन्हनि खे पिणु मौक़ो ॾियूं त हू जेके हिन सॼे मैदान में लथा आहिनि ऐं सिंधी माण्हुनि जी नुमाइंदगी करे रहिया आहिनि उन्हनि वटि कहिड़ा सवाल आहिनि कहिड़ा मोंझारा आहिनि ऐं हू छा था महसूसु कनि पिया। मां पंहिंजे सभिनी महिमाननि खे सिंध छा पई सोचे में भलीकार चवां थी। जीअं त असां इंट्रोडक्शन में ॿुधायो त ही अगस्त जे महीने जे शुरूआत खां ई सिंध वटि ॿियो को मौज़ू रहियो ई कोन आहे। सिंधी माण्हू ॿिनि कैफ़ियतुनि में शिकार आहिनि। हिकिड़ी बेयकीनीअ जी कैफ़ियत आहे ऐं ॿी ग़म ऐं गुस्से जी कैफ़ियत आहे। अयाज़ तव्हां असांखे इहो ॿुधायो त तव्हां छा था सम्झो पिया त ही जेको हिकिड़ी सिंधी माण्हुनि जी हिकिड़ी यकचेदा गुस्सो ऐं ग़म ज़ाहिर थियो आहे या जेको हुकुमराननि हिकिड़ो क़दम खयो सिंध खे इंतिज़ामी तौर ते ॿिनि हिसनि में विरहाइण, छा ही जेको क़दम हुयो सिर्फ़ु इहो ई इन लाइ रिस्पॉन्सिबल आहे। ही सॼो रिएक्शन उन क़दम जे ख़िलाफ़ आहे ऐं उन सां गॾोगॾु ही जेको रिएक्शन आयो आहे तव्हां ॾिसो पिया इहो सिर्फ़ु हुकुमराननि जे फ़ैसिलनि जे ख़िलाफ़ आहे या इहो कुझु ॿियो ॿुधाए पियो। जीअं प्रेशर कुकर में या देगड़े में पाणी विझी छॾिबो आहे पोइ उहो टेम्परेचर वधंदो वेंदो आहे। जेको ॿाहिरि माण्हू किचन में वेठो हूंदो आहे उनखे ख़बर नज़र न पियो ईंदो आहे त अंदरि पाणी बॉइल पियो थिए। टेम्परेचर वधंदो वेंदो आहे 60, 70, 80, 90 माण्हू चवंदो आहे कुझु कोन पियो थिए कुझु कोन पियो थिए। ख़ैर ओचितो जीअं 100 डिग्री सेंटीग्रेड थींदो आहे तीअं ढक लुॾणु शुरू थी वेंदो आहे। हाणे उहो 100 डिग्री सेंटीग्रेड यकदमि कोन थियो ग्रेजुअली थियो। जीअं इलेक्शन थी तीअं उनखां कुझु ॾींहं अॻु में मोहतरमा शहीद थी वई ऐं उनखां अॻु में मुशर्रफ साहब जे दौर में जेके क़दम खयां विया संदरे पाणी जे हवाले सां नाणे जे हवाले सां पूरा 10 साल जेको ज़ुल्म थियो बरबरीअत थी संदरे माण्हुनि सां ज़्यादतियूं थियूं उन में माण्हुनि एक्सपेक्ट छा पिया कयो। माण्हुनि चयो पिए त असांखे असांजा हक़ मोटी मिलंदा अनअर्थ थींदा जेके फ़ैसिला असांजे ख़िलाफ़ थियल आहिनि। पोइ वरी बेनज़ीर साहिबा शहीद थी वई उन में 4-5 ॾींहं माण्हू मैदान में हुआ सॼे सिंध जा बिना पीपुल्स पार्टी जे क़यादत जे कंहिं बि ऑर्गेनाइज़ क़दम जे। जॾहिं इलेक्शन थी तॾहिं माण्हुनि सां वाइदा थिया। इलेक्शन मैनिफेस्टो हुआ जेके पार्टीज़ हुयूं पीपुल्स पार्टी या ॿिया उन्हनि सभिनी जा वाइदा हुआ। हैदराबाद शहर बहाल थींदो, कराची ओरिजिनल ज़िलनि में ईंदो, सिंधी शागिर्द कराची में पढ़ंदा, NFC में हिसो मिलंदो, थल कैनाल जे कम जो ख़ात्मो ईंदो, इंटीग्रेटेड थल कैनाल एक्शन कमेटी, कालाबाग डैम खे हमेशह लाइ दफ़न कयो वेंदो, सिंध खे गैस ऐं पेट्रोल ते मालिकी मिलंदी, औरतुनि सां थींदड़ ज़्यादतियूं ख़तमु थींदियूं, जरगा ख़तमु थींदा, इलाही सारियूं ॻाल्हियूं हुयूं। थियण छा शुरू थियो माण्हुनि जी पहिरीं त माण्हुनि खे नज़र आयो त जंहिं क़ाइद सदन पीपुल्स पार्टी जी हुई उनजी शहादत जे हवाले सां उन्हनि खे त एक्सपेक्टेड इहो न त ईंदे शर्त पहिरीं त उनजा कातिल गिरफ़्तार थींदा, निशानदेही थींदी, उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवायूं थींदियूं। उहो कोन थियो, उनखे डिघो कयो वियो। माण्हुनि खे तवक़ा हुई त जॾहिं आइनी तरमीमी पैकेज ईंदो तॾहिं कोयलो गैस पेट्रोल सभु असांखे मिलंदा, कोन थियो। माण्हुनि को वॾे में वॾो थल कैनाल जे कम जो मुकमिल भला ख़तमु न कयो त उनखे आर्ज़ी स्टेटस को मेंटेन करे रोकियो वेंदो, उहो कमु कोन रुकियो, कमु थींदो रहियो। नतीजतन माण्हुनि में उहो टेम्परेचर बिल्ड थींदो रहियो जेको पीपुल्स पार्टी खे नज़र न पियो आयो। उन्हनि सम्झो भई टेकन फॉर ग्रांटेड पे वरितो सिंध खे, हीअं बि कयोसीं पोइ छा थियो, हीअं कयोसीं पोइ छा थियो। वरी जेका कराची में मुशर्रफ साहब जे दौर में हिकिड़ो यको दौर गुज़रियो उन में ॾिसो 15 लखनि वारे हैदराबाद खे विराए कयूं 4 ज़िला, दुनिया में किथे बि इहा लॉजिक कान्हे, ऐं 1.25 करोड़ वारे शहर खे 5 मां कयूं हिकिड़ो ज़िलो। हाणे उन ते जीअं MQM जा दोस्त असांजा अची सघनि इक़्तिदार में, छाकाणि त कराची जे 4 ज़िलनि मां 3 में उन्हनि वटि अक्सरियत न हुई, हिकिड़ी जाइ ते पॉपुलेशन वधीक हुई, उनखे गॾे उनखे ॿियनि सां मिलाए या हैदराबाद में टंडो लारो कढी छॾियूं हालाए टंडो मोहम्मद खान त वरी शहरी हाणे सम्झो त इहो चेंज थींदो। ऐं सिंधी माण्हुनि जी ख़्वाहिश कहिड़ी हुई, पढ़ियल लिखियल मूं जहिड़ा पॉलिटिकल एक्टिविस्ट न, अवां जहिड़ा ॿिया आम विचथरा माण्हू जेके पॉलिटिकल न आहिनि उन्हनि जी ख़्वाहिश हुई त भला जेकॾहिं पीपुल्स पार्टी खे MQM सां गॾु हलणो ई हो
त पहिरें धक में उन्हनि सां अलायंस करण जे बजाय उहो त हाणे हुननि जी मजबूरी आहे, हुननि खे हलणो आहे, हर पार्टी खे हुननि वटि अक्सरियत हुई हुन वक़्तु, तंहिंजे बावजूद नवाज़ लीग बि गॾु आहिनि। पहिरीं 2-3 महीना मुशरफ वारा फ़ैसिला तब्दील करे पोइ जेके वणेसि तंहिंखे इक़्तिदार में खणंदा। पहिरीं 2-3 महीना आज़ाद पंहिंजी हुकूमत ठाहे, उहो जॾहिं थियो, हाणे ही जेका तारीख़ आई 7 या 8 खां पहिरीं 3 ऐं 4 अगस्त जे विच वारी राति जॾहिं अल्ताफ़ हुसैन साहब ऐं वसीम अख्तर हिकिड़े उर्दू चैनल ते ऐं अनीस अहमद ख़ान जॾहिं स्टेटमेंट्स ॾिनियूं, उन ई राति अवामी तहरीक जॾहिं हड़ताल जी कॉल ॾिनी ऐं ॿिए ॾींहुं सॼी सिंध बंदि थी वई ऐं पोइ अवामी तहरीक जीएसएन तहरीक ऐं ॿियनि दोस्तनि गॾिजी कोऑपरेट कयो, अवामी तहरीक जी कॉल ते 8 तारीख़ सॼी सिंध बंदि रही ऐं गुज़िरियल हफ़्ते जीअं 13 अगस्त ते सॼी सिंध बंदि रही। उहो दर हक़ीक़त सम्झो इहो पियो वञे त का मख़सूस पार्टी अवामी तहरीक निकिती, अवामी तहरीक त निकिती, स्टेयरिंग ते हुई, नेशनलिस्ट ॿिया निकिता, समूरियूं पार्टीज़ निकितियूं 13 अगस्त ते, पर उहो जेको एंगर हो सो एंगर हिकिड़ो कलेक्टिव एंगर हो, स्टेयरिंग ते वेठी हुई अवामी तहरीक या ॿियूं पार्टियूं। सिंध जे माण्हुनि खे उहे 3.5 सालनि जूं समूरियूं जेके उन्हनि सां ज़्यादतियूं थियूं आहिनि उन्हनि खे उन्हनि रिफ्लेक्ट कयो गुज़िरियल हफ़्ते। ठीकु आहे, अयाज़ हिकिड़ी पॉलिटिकली दस्तगीर भट्टी साहब हिकिड़ो पूरो सिनारियो ॿुधायो त सियासी तौर ते कहिड़ा वाइदा थिया जेके वफ़ा न थिया। तव्हांखे छा थो लॻे त जेको हिकिड़ा आम माण्हू आहिनि, जेके गैर सियासी माण्हू आहिनि, उहे सियासी वाइदा हुया घणो कुझु, या जेका 3 सालनि खां पीपल्स पार्टीअ जी सरकार रही आहे उन हवाले सां उन्हनि माण्हुनि खे कुझु जेके आहिनि से रिज़र्वेशन्स आहिनि, या उन हवाले सां उन्हनि माण्हुनि जा के गुस्सो आहे, के जेके आहिनि से इख़्तिलाफ़ आहिनि? हाणे ॻाल्हि हीअ त जीअं हीअ हुकूमत आई माण्हुनि जूं तवक़ुआत बेपनाह बिल्कुलु ऐं ॾाढियूं जाइज़ हुयूं, जेन्युइन हुयूं। 10 साल असांजा जनरल ज़िया जी आमरियत में बर्बाद थिया, माण्हुनि जूं ज़िंदगियूं बर्बाद थी वियूं सिंध में। 10 वरी मुशरफ जा 20 सालनि जी इहा जेका असांखे सेट बैक हो जेको 50 साल जे बराबरि हो ऐं जंहिंजे लाइ स्ट्रगल करे नेठ जमहूरी दौर आंदो वियो, उन में माण्हुनि सम्झो पे ॿियो कुझु थिए न थिए मेरिट खे पहिरीं ताईं इंट्रोड्यूस कराईंदा। गवर्नेंस जो जेको इशू आहे, मेरिट शुड बी देयर। त ग़रीबनि जा ॿार बि त आख़िर हीअ रुगो सिफारिशुनि ते पंहिंजनि खे नौकरियूं ॾींदा। चवनि था त जाला बि ग़रीब आहिनि, ग़रीबनि असीं मञूं था, जालनि में उन्हनि खे ॾियो जिन जो वधीक हक़ आहे, जालनि में जेके पोज़ीशन होल्डर आहिनि तिन खे ॾियो, असांखे हुन ते एतिराज़ न आहे। उहा मेरिट इन्हनि तबाह कई पंहिंजे हथ सां, बल्कि नौकरियूं विकियूं वयूं आहिनि खुले आम। सर्विस स्ट्रक्चर खे बर्बाद करे कॉन्ट्रैक्ट ते माण्हू या नॉन कैडर माण्हुनि खे रखी सॼी ब्यूरोक्रेसी में इन्हनि भौचाल पैदा करे उहो अलॻि बर्बाद कयूं। कंस्ट्रक्शन जे कमनि में ठेकनि में रिश्वतूं एॾियूं आम करे छॾियूं। बैड गवर्नेंस जी बि वर्स्ट गवर्नेंस जेकी चइजे त उहा इहा थी। हलो, उन खां पोइ सिंध में लास्ट ईयर बोर्ड थी अचे, असांजा 1.5-2 करोड़ माण्हू दरबदर अञा ताईं आहिनि। उन्हनि जे बोर्ड जा पैसा जेके उन्हनि जे बोर्ड लाइ जेके अरबें रुपया मंज़ूर थिया, माण्हुनि जी हालत ॾिसो त उन्हनि जे पेर में अञा जुती कान्हे, माना उहे पैसा बि खाइजी विया। हिन साल बंदनि लाइ जेके 5 अरब या 4 अरब मिलिया आहिनि, उहो असांखे ज़ाती तरह ख़बर आहे त कीअं पिया पैसा उहे लुटिजनि पुरजनि। जिन चीफ इंजीनियरनि खे सुप्रीम कोर्ट जी कमीशन चयो त हीअ ॾोही आहिनि, हिननि माण्हुनि जे करे हीअ बर्बादी आई आहे, उन्हनि खे टॉप जे पोज़ीशन्स ते रखियो वेठा आहिनि बजाए उन्हनि जे ख़िलाफ़ एक्शन खणण जो। आख़िर हिन में कहिड़ा राज़ आहिनि जो हिननि खां सवाइ कमु नथो हले? तो इहे ॻाल्हियूं त हलो माण्हू बर्दाश्त कयूं। मथां अची वियो सेंसस में जेका इत्तेहादी दुरुई सां गन पॉइंट ते कराची हैदराबाद में पंहिंजी आबादीअ खे नाजाइज़ नमूने वधाइण जे लाइ रुॻो असां सिंधियुनि खे ज़ोरी अक़लियत मारण लाइ, जंहिं ते सेंसस जो कमिश्नर लिगारी साहिब रड़ करे उथियो हो त भई हीअ त मूंखे अहिड़े इलाइक़े में वठी सेंसस कमिश्नर त हिननि बाद में कयो, उहो 11th आवर ते आयो, त प्रिपरेशन ई कोन कई सेंसस। नो सिंधी ऑफिसर वाज प्रिपेयर्ड टू जॉइन एज द इन जी जा जेका रिश्वतदार पोस्ट मिलिया सिंधी सभु पोयां अचनि, सिंधी ख़बर थो त उहो कहिड़ो शौक़ीन आहे पोस्टिंग जो। सो हीअ वीचारो लिगारी लॻो, पर हिनखे खणी वेंदा अगवा करे त हीअ जीअं असीं चऊं था तीअं लिखो। हिन बिल्डिंग में असांजा एतिरा माण्हू आहिनि, जिते वरी सिंधियुनि जूं आबादियूं हुयूं उते चयूं त न हिनखे छॾे ॾियो, हिनखे हिकिड़ो ई ॻणियो यूनिट करे। इहे नाइंसाफ़ियूं थियूं पियूं, माण्हुनि इहो सभु पंहिंजे अखियुनि सां ॾिठो पिए। ऐं वरी हुकूमत जी बेवसी, हा रहमान मलिक जो बार बार अचणु कराची जे वाक़िअनि ते, वज़ीर आला सां ईअं वेठो आहे जहिड़ो पथर के संग में वेठो आहे। काइमल शाह नाले वज़ीर आला, उनजो को रोल ई न आहे। पोइ वरी ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा साहिब जा बयान माण्हुनि खे तमामु हाई पिच ते खणी वञण जज़्बात, वरी ॿिए ॾींहुं वञी माफ़ियूं घुरण। इहा बि त सिंधी माण्हुनि तज़लील सम्झी त तव्हां जेको आहे 9-0 ते रोज़ माफ़ी वठंदा वञो, असां ॾोह कहिड़ो कयो आहे सिंधी माण्हुनि जो 9-0 ते वञो। तव्हां अगरि पीपल्स पार्टी वारनि खे वॾो शौक़ु आहे त भले वेठा हुजो हुन सां गॾु। उहो थियो, इहे सभु जेके माण्हुनि ॾिठो पिए त असांजे हक़नि खे लताड़ींदा अचनि, मुसलसल लताड़ींदा अचनि। हीअ हुकूमत बेहिस थी चुकी आहे सिंधी माण्हुनि जे, बल्कि आम तासुर इहो थियो त रिढूं ऐं ॿकरियूं आहिनि सिंधी माण्हू, इन्हनि खे असीं पिया हक़ ॾींदासीं।
पोइ सिंधी माण्हुनि चयो त हाणे असांखे पंहिंजो कलेक्टिव शोर ॾेखारणो ई पवंदो, हिननि तमामु घणी हद करे छॾी आहे, बुखूं ॾुख उहे असां सभु ॾिठा, पर ही जेको आधी राति जो फ़ैसिलो थियो आहे इन सिंधी माण्हू खे झंझोड़े छॾियो, रूह तड़पी वियो सिंधी माण्हू जो, त कीअं लिखी प्लेट ते ॾेई छॾियऊं त बाबा ठीकु आहे, कराची हैदराबाद जीअं वणे तीअं घणो, मुस्तफ़ा कमाल कराची में वेंदो, हिते ॿियो विहारींदासीं, बाक़ी जेका सिंध आहे असांजी इन ते सिंधी माण्हू छितो थी पियो। ॿी ॻाल्हि, सिंधी माण्हू जे इन छिते थियण खां पोइ ही पसपा थिया, वरी नाज़मी जो सॼो निज़ाम सॼी सिंध आहियूं, इहो असांजो मसइलो हाणे न आहे त नाज़मी थिए, कमिश्नर थिए, फलाणो थिए। गुड गवर्नेंस खपे, दयानतदार हुकुमरान खपनि, बेईमानी वारा फ़ैसिला बंदि थियण खपनि। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिलनि खे जे नमूने सां ज़लील, कल्ह बि ज़फ़र कुरैशी वियो आहे, उनखे उतां भॼाए छॾियो अथनि, कोन करणो अथनि, यानी सुप्रीम कोर्ट ताईं जी ही बेइज़ती कनि था बार बार मुल्क जे सभ खां वॾे इदारे जी, त इहा बैड गवर्नेंस न हली ठीकु आहे। सिंधी माण्हू पीपल्स पार्टी खे वोट त ॾियनि था, पीपल्स पार्टी फेडरेशन जी सियासत थी करे पई, त सिंधियुनि खे ईअं थो लॻे ॼण सिंधी माण्हुनि जो आवाज़ किथे ॿुधण में कोन थो अचे को, जेका इक़्तिदार जी सियासत आहे उहे ॼण त बेआवाज़ आहिनि उन किसे में। इरफाना तव्हांजी ॻाल्हि सही आहे ऐं वाक़ई ईअं आहे, इलाही सारियूं खोटूं ऐं ख़ामियूं रहियूं आहिनि, पर मुंहिंजे ख़्याल में ओवरऑल ताईं जॾहिं पिक्चर खे ॾिसंदव त तमामु तेज़ रफ़्तारी सां सिंधी तब्दील पिया थियनि। ऐं पंहिंजे मिज़ाज में ई ऑप्टिमिस्टिक ऐं अवामी तरीक़े ख़ुदि ऑप्टिमिस्टिक आहे, पर तव्हां सिंध जे कंहिं विच थरे माण्हू खां पुछंदव न त गुज़िरियल 2-3 सालनि में, यानी 19 फरवरी ते चश्मा झेलम लिंक कैनाल जे ख़िलाफ़ सॼी सिंध यक आवाज़ ते बीह रही, या हींअर 5 अगस्त ते तव्हां ॾिठो, या 8 अगस्त ते ॾिठो, या 13 अगस्त ते ॾिठो, या 30 अप्रैल ते आदमशुमारी जे ख़िलाफ़ सॼी सिंध कलेक्टिव डिसीजन वठी बीह रही। ऐं सिंध जा नेशनलिस्ट जिन में हूअं पंहिंजा इख़्तिलाफ़ ऐं ॿियूं शयूं आहिनि, पर तव्हां ॾिसो था त वॾनि इशूज़ ते हू यक आवाज़ थी बीहनि था। सिंध प्रोग्रेसिव नेशनलिस्ट अलायंस आहे, उनजूं 3 कंपोनेंट पार्टीज़, उन्हनि जा पंहिंजा पंहिंजा मिज़ाज आहिनि, पर उन में तव्हां ॾिसंदव त अवामी तरीक़े ॿिया जेके दोस्त आहिनि से वॾनि इशूज़ ते हिक ॿिए सां कोऑर्डिनेट पर इहो तव्हांखे नथो लॻे त सिंध जी सियासत जेका पंहिंजूं ग़लतियूं थो ॿुधायां हाणे, त पंहिंजूं ग़लतियूं इहे आहिनि असां में इरफाना, त इहा वॾी हिकिड़ी इनबिल्ट ख़ामी आहे। जेको फ्यूडल आहे सो 100 सालनि खां वॾेरो जागीरदार पंहिंजे राज, पंहिंजे तक, उनजो धणी आहे, उन में ॾाढी लचक आहे, उहो कसर खाई कुझु ॾींहंनि जी निमाणप बर्दाश्त करे पुठिते हटी, पेरनि में वेही पुठिते हटी, पोइ मुशरफ ज़िया अयूब ऐं यया सां हली थो वञे। सिंधी नेशनलिस्ट जेको आहे उहो खणी वॾो लीडर हुजे या नंढड़ो लीडर हुजे, उन में थोरी मगी आहे, उन में थोरी लय आहे, छाकाणि त उहो हज़ारे सालनि खां उन कंटिन्यूटी में आई कोन्हे त कसर खाइजे, इलाही माण्हुनि जे साम्हूं निवड़त कजे, हींअर हू ॾाढो आहे त हुनजे साम्हूं थोरो, हू चए थो त लय कयां उन जे साम्हूं आकड़िजी हलां। तंहिंजे करे जेको वॾो प्रोसेस ॾुखियो अचिणो आहे सो आहे इलेक्शन में कैंडिडेट्स खणी अचणु। कैंडिडेट्स खणी अचण में मिडिल क्लास जो माण्हू, अपर मिडिल क्लास जो माण्हू सिंधी नेशनलिस्ट वटि पाण खे कंफर्टेबल तॾहिं महसूसु कंदो जॾहिं हुनखे हथियारनि खां सवाइ ॾिसंदो, हुनखे वॾी गाॾी ऐं दबदबे ऐं खुलियल वठण खां सवाइ ॾिसंदो। अयास तव्हांखे वरी असां हिनखे कंटिन्यू कयूं था। दस्तगीर साहिब, हिकिड़ो सवाल जेको मूंखे अयास खां पुछणो हुयो, पर हाणे अयास हिकिड़ी ॿी ॾाढी अहम ॻाल्हि असांखे एक्सप्लेन कई, न ते वरी वापसि अचूं पिया। जेका पूरी सिंध जी सियासत आहे उन ते शहरी जेका सियासत आहे, जेका कराची जी सियासत आहे, उहा तमामु घणो डोमिनेट थी करे। असां वटि जेके रिएक्शन बि आहिनि उहे उन सियासत जे हवाले सां आहिनि। त जेको ॿियो सिंधी माण्हू कंदकोट में वेठो आहे उनजो जेको मसइलो आहे, जेको शिकारपुर वारे जो मसइलो आहे, जेको लखीअ वारे जो मसइलो आहे, जेको घोटकीअ वारे जो मसइलो आहे, उन्हनि मसइलनि जो छा थींदो? उन्हनि मसइलनि खे केरु एड्रेस न नेशनलिस्ट वटि उन्हनि मसइलनि जा एजेंडा आहिनि। जीअं तव्हां चयो क़बाइली जहिड़ा आहिनि, लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे, गुरबत आहे, बेरोज़गारी आहे, थाणो आहे, इहे इशूज़ केरु हाईलाइट कंदो? कौम परस्त त कमीशन खां इशूज़ खां हेठि लहनि ई कोन था। ईअं न आहे, ऐं सम्झां थो त कौम परस्त अहिड़नि मौक़नि ते, मिसाल ॿोॾ जे करे माण्हू जेके डिस्पर्स थिया लखे माण्हू, त कौम परस्तनि NGOs, इवन तव्हां सभिनी गॾिजी जेतिरो कंदकोट वारे माण्हू जो छा थींदो, त उन्हनि माण्हुनि लाइ सभु को माण्हू निकिरी पियो पंहिंजे पंहिंजे लेवल ते, इवन दुनिया मां मुख़्तलिफ़ एजेंसियूं बि आयूं, उन्हनि मदद कई। अच्छा, जॾहिं जिरगा थियनि था त जिरगनि लाइ बि जेके लिबरल ऐं प्रोग्रेसिव एलिमेंट आहे उहो उनखे एहतजाज करे थो, असांजी अदालतूं बि सपोर्ट कनि थियूं, उहे जिरगा ग़लति न हाणे ख़ुशी शाह जी अॻवानी में जिरगो थियो, कहिड़ो अॻवान निकितो जंहिं एहतजाज कयो? ग़लति थियो, मञूं था। सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर्स जी सिधी सही इहा वायलेशन आहे, हाई कोर्ट जी तरफ़ां बैन पियल आहे, तब आहे। इहो त हुननि खे ख़ुदि सोचणु खपे, पढ़ियल लिखियल माण्हू नथा कनि त हाणे छा कयूं, पर उन बावजूदि अदालतुनि जा फ़ैसिला आहिनि। अवाम जे तरफ़ां हिकिड़ी क्लियर राय आहे त इहे जिरगा इंसान दुश्मन आहिनि ऐं हुन में संग चटी, नियाणियूं नंढड़ियूं बचिड़ियूं हुननि जे हवाले करे अचनि, ॾंड विझण, अनेक मसइला आहिनि जिन मसइलनि खे उनजो मूं ज़िक्र कयो त छा कंदकोट जा पढ़ियल लिखियल छोकिरा मैरिट ते उन्हनि जो नौकिरी जो हक़ न आहे?
छा इहो ई सखर मां या शिकारपुर मां जेको पढ़ी छोकिरो अचे थो पर हुनजी सिफारिश कान्हे तंहिं करे हू दरबदर आहे। न पर जेतिरी मोबिलाइज़ेशन ॾिसो न Collective नुमाइंदगी थिए अयाज़ पई। हिकिड़ी ॻाल्हि आहे, जेतिरी मोबिलाइज़ेशन ॾिसो, जेकॾहिं इतिहादी धुर जेको हिकिड़ो बयान थो अचे असां सभु उथी खड़ा थी बीह था रहूं, पर असांजे अंदरि जेको असां वटि 70 साल थी रहियो आहे उन जे ख़िलाफ़ जेकॾहिं असांखे हक़ीक़ी तौर ते सिंधी माण्हुनि जी नुमाइंदगी जी सियासत करणी आहे त असांखे थाणे जी सियासत खे बि ॾिसणो पवंदो, त चोर वारी उन सियासत खे बि ॾिसणो पवंदो। इरफान कलेक्टिव हिकिड़ो कॉपरेशन डेवलप थिए पियो, इहे सही ॻाल्हियूं आहिनि, तनक़ीदूं आहिनि। मसइला आउं तव्हांखे ॿुधायां त सिंधी जुडिशरी में कोन्हनि, पॉलिटिशियन्स उथी चयो त सिंधी जज अचणु खपनि ऐं हाणे सिंधी जज अचनि पिया। सिंधी माण्हुनि उथी कलेक्टिवली चयो त हीउ जेको बयानु आयो आहे इन ते सिंधी इंटेलिजेंस छा उथी बीठी, एनजीओस जे माण्हुनि ऐं सीपीओस जे माण्हुनि मुज़ाहिरा कया अल्ताफ़ हुसैन साहब जे बयान ते। कराची में हड़ताल जेका 13 अगस्त ते थी गुज़िरियल हफ़्ते, पहिरियों दफ़ा तव्हां ॾिठो त कराची में जेको गोदी हुई सा बि बंदि हुई, जिते समुंड में सामान ईंदो आहे उहो बि बंदि हो। तव्हांखे पाण वेठा आहियूं टीवी चैनल ते, न त मूंखे अहिड़ा दर्जन खां वधीक सिटिंग सेक्रेटरी लेवल जे ऑफिसर्स जा रोज़ फोन था अचनि ऐं पुलिस जा सीनियर ऑफिशियल्स त असां तव्हांखे ॿुधायूं हिते ही गड़बड़ अथव, हिते कल्ह मूंसां ॿिनि ईडीओस ॻाल्हायो आहे त ही गड़बड़ अथव। अच्छा, सिंधी ब्यूरोक्रेट जेको इररिलेवेंट सम्झंदो हो, पाण खे मुंहिंजो वास्तो ई कोन्हे, उहो अचे पियो। $1 million क्वेश्चन इहो आहे त व्हाट इज़ द नेक्स्ट स्टेप, अॻियां छा थींदो, अॻियां छा जेका पोयां इलेक्शन ईंदी, सिंधी कौम परस्त क़यादत एतिरी मुतहद आहे जो उन इलेक्शन में वञे ऐं सिंधी माण्हुनि खे कलेक्टिव लीडरशिप प्रोवाइड करे। हिन वक़्तु कान्हे, हिन वक़्तु तव्हां ॾिठो बहस बराए बहस न आहे न, तंहिंजे करे तव्हां सां हर पर डिसएग्री न, न, हिकिड़ो सवाल आहे, तंहिंजे करे चवंदो त सही पिया चओ त हिन वक़्तु सिंधी नेशनलिस्ट क़यादत फुली इक्विप्ड न आहे, पर जेको टाइम पियो आहे इलेक्शन में उन में असीं शयुनि जे डायनामिक्स खे बि सम्झे जेतिरो टाइम पियो आहे उन में। पर हिकिड़ी ॻाल्हि ॾिसो न त जेॾीमहिल चश्मा जेलम लिंक हो उन खां हाणे बहितर आहियूं, जेॾीमहिल आदमशुमारी उन खां अञा वधीक बहितर आहियूं, जेको अल्ताफ़ हुसैन साहब जे बयान ते हुई रिज़ेंटमेंट उन खां अञा वधीक बहितर आहियूं, हाणे जेको गुज़िरियल हफ़्ते 13 अगस्त थी उहो अञा वधीक बहितर आहे। तंहिं करे ग्रेजुअली माण्हू वेझो पिया अचनि, पर हिकिड़ी गड़बड़ थिए पई, जेको सिंध जो माण्हू टेम्पो बिल्ड करण लाइ सिंधी इंटेलिजेंस अचे थी, सभु गॾु थियो, सभु गॾु थियो, सभु इहो सभु गॾु थियण वारो नुस्ख़ो ॾाढो ख़तरनाक अथव। सभु गॾु थियो मां माना जेके मेन कंपोनेंट ऐं स्टेक होल्डर जो से त भले गॾु थियनि, पर जे सभु गॾु थियण मां मुराद आहे त उहे जागीरदार जेके मुशरफ जे दौर में हुआ, जिन बिट्रे कयो सिंध खे, उहे सभु अची गॾु वेही रहनि ऐं पोइ सभु गॾिजी अची उमेदवार थी वेही रहनि, असांजा इहा गड़बड़ थी। इन ॻाल्हि मेंटल जी शइ ॾाढी क्लियर आहे। जॾहिं रिकंसिलेशन जे नाले ते महमूद अयाज़ हिकिड़ी सफ़ में बीठा आहिनि पुरण वारे मामले में, त जेके रिप्रेज़ेंट कनि पिया क़ौमी इशूज़ ते, उहे छो न पंहिंजूं उहे हुजनि, पर मुशरफ वारा ऐं अरबाब रहीम वारा वॾेरा न। उहो तव्हांजो फ़ैसिलो आहे त तव्हां कंहिंखे रिकंसिलेशन जे नाले ते खणी था अचो। दस्तगीर भट्टी साहब, हिकिड़ो जेको अयाज़ जे तरफ़ां हिकिड़ो सवाल आयो त जेको हाणे माण्हुनि में हिकिड़ी आहे त जेके कुझु तज़िया निगार लिखनि पिया त भई पीपल्स पार्टी ख़तम थी वई ऐं हीउ जेको फ़ैसिलो आयो आहे इन साबित करे छॾियो आहे त हाणे जेका हिकिड़ी अनकंडीशनल माण्हुनि जी मोट ई हिन पार्टीअ खे उहा न रहंदी। हिकु त इहो ॿुधायो त तव्हांजो तज़ियो छा थो चए त छा ही जेको हिकिड़ो गुस्से जी लहर आहे या इनखे असां चऊं हिकिड़ी स्पाइक आहे, उहा एतिरी ताक़तवर आहे त हिकिड़ी 40 सालनि खां पुराणी पॉलिटिकल पार्टीअ जे इंफ्रास्ट्रक्चर खे डैमेज करे सघे। ऐं ॿियो इहो सवाल आहे त जेकॾहिं हिकिड़ी रिप्रेज़ेंटेशन सिंध जी हिकिड़ी वॾी पार्टी करे पई, उहा ख़तम थी वई त उन जी जॻह ते ॿी का तव्हांखे अल्टरनेटिव क़यादत नज़र अचे पई जेका उनखे लीड करे। पहिरीं तव्हांजे सुवाल जे पहिरें जो जवाबु ॾियां त छा पीपल्स पार्टी खे ही जेको धचको लॻो आहे इन में पार्टी ख़तम थी वेंदी? अक्सर माण्हुनि जा व्यूज़ आया आहिनि। बिल्कुलु ग़लति आहे। 40 साल जे पार्टी जी उमिरि हुजे, उहा हिकिड़े ॿिनि झटका एॾा वॾा वॾा इन खां बि वॾा ईंदा आहिनि। दुनिया जे कई मुल्कनि में अहिड़ा मिसाल थिया आहिनि। तंहिं करे अहिड़ी का ॻाल्हि कान थी त पीपल्स पार्टी ख़तमु। हा, पीपल्स पार्टी जो जेको इमेज हो माण्हुनि वटि जेका उनजे लाइ हिकिड़ो तसवुरु हो त ही असांजे हक़नि जी तर्जुमान ऐं असांजो मालिकी करण वारी आहे, उहो शटर थी वियो आहे। हाणे माण्हुनि खे पीपल्स पार्टी मथां वेसाह ख़तमु थी वियो। हाणे शक जी नज़र ॾिसंदा हुनखे। इहो कोन्हे फ़ैसिलो माण्हू जो त वोट हरूभरू पीपल्स पार्टी खे ॾियणो ई न आहे, उन जे मुक़ाबले में जेको बि ॿियो बीहे, अरबाब रहीम टाइप जो बीहे त उनखे ॾेई छॾियो। अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे, न को इहो फ़ैसिलो एतिरो जल्दी थींदो। तंहिं करे पीपल्स पार्टी स्टे, उहा पंहिंजे हथ रहंदी। थी सघे थो पीपल्स पार्टी पंहिंजो पाण में कुझु इस्लाह करे हिन धचके खां पोइ, जंहिंजो चांस इन करे घटि आहे त जिते बि वन मैन रूल हूंदो ऐं अकले कुल वेठो हूंदो, अकले कुल कंहिं ॿिए खे ॻाल्हाइण ई कोन ईंदो, उते पोइ सुधारे जो चांस घटि थिए थो। इहा हिननि जी ड्रॉबैक आहे। तो शायदि असां सम्झ ॾियनि ऐं कुझु सिखी पवनि। बाक़ी जेसिताईं ताईं चओ था त अल्टरनेट फोर्स पीपल्स पार्टी लाइ वैक्यूम किथे बि नथो रही सघे।
न सवाल इहो आहे त हिकिड़ी सिंगल पार्टी आहे असां हे जेको सिंध जी डायनामिक्स जे लाइ मूं चयो इहा ख़तम कोन थी थिए इहो पाण सम्झो त माण्हू भले वेठा चवनि हा जे सिंध जी डायनामिक्स ॾिसो सिंध हिकिड़ो यूनिक सूबो आहे पंहिंजे हिन में रूह में हिन जो शहर जी सॼी जो सॼी रिप्रेज़ेंटेशन हिकिड़ी पार्टीअ ॾे वञे पई ऐं अञा वेंदी रहंदी जेको सूरत हाल नज़र अचे पई त जेके असांजा ॻोठ असांजी ॿहिराड़ियुनि जी जेका हिकिड़ी रिप्रेज़ेंटेशन आहे अगरि उहा फ्रेगमेंटेड थी वई त उनजो नुक़सानु पहुचंदो फ़ाइदो पहुचंदो सिंधी माण्हू डेफिनेटली नुक़सानु थींदो फ्रेगमेंटेशन में हलाए वियासीं के सीटूं मुस्लिम लीग खणी वई के आज़ाद उम्मीदवार खणी आ पीपल्स पार्टी सीटूं घटिजी वयूं कुझु कॉम्प्रेस अची विया त पोइ इहा फ्रेगमेंटेशन जेका आहे तंहिंजे मुक़ाबले MQ वारा चवंदा ॾिसो असांजूं त 50 खां मथे सीटूं आहिनि तव्हां वटि कंहिं वटि 30 आहिनि कंहिं वटि 20 आहिनि सो वी आर द मेजॉरिटी पार्टी CM असांजो थींदो जॾहिं मेजॉरिटी में न हुआ त ॿिया घुर कंदा हुआ मीन्स सिंधी माण्हू त बिटवीन द अयास मां तव्हां खां अचे वठां थी वाक़ई बि हिकिड़ी हारिबुल सूरत हाल आहे त पोइ त सिंधी माण्हुनि सां इहा सूरत हाल आहे बिटवीन द डेविल एंड डीप सी वारो किस्सो थी वेंदो नाज़रीन टाइम थी वियो आहे कि नंढड़ी ब्रेक जो असां गॾु रहिजो वापसि अचे असां अयास खां हिन हवाले सां कंटिन्यू था कयूं